जी नाज़रीन, असां हिन वक़्तु जमाली पुल जे ॻोठ जमाली में मौजूद आहियूं, जिथे कल्ह हिकिड़ो अणवणंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। बाबर मीराली खे जेको आहे क़तल कयो आहे, उनजो भाउ असां सां गॾु मौजूदु आहे। इन सां तफ़सील पुछूं था त छो वाक़ियो पेश आयो, इन में छा मसइलो हो। जी ॿुधाइजो, छा मसइलो हो? सर, मसइलो इहो हुयो, मुंहिंजो भाउ घर खां निकिरी करे महिमान आया हुया, मानी वठणु वियो। ख़ैरला पठाण मुंहिंजे भाउ खे चयो 5 मिंट तोसां कमु आहे। उन सां 4 दोस्त हुया गॾु। उन्हनि खे चई जे तव्हां वञो, मुंहिंजे भाउ खे झलियईं। 2-3 सेकेंड गुज़रिया, उन जा दोस्त थोरो अॻिते विया त हिन खे गोलियुनि जो आवाज़ु आयो। मुंहिंजे भाउ खे क़तल करे मारे छॾियऊं। वधीक हाणे असांजी गुज़ारिश आहे हुकूमत खे, असांजो हक़ु थिए। अच्छा, इन जे बारे में कोई FIR थी आहे या को गिरफ़्तारी अमल में आई आहे? सर, FIR थी आहे। असांजो दिमाग़ु कमु न पियो करे। असांखे जीअं मुंशी चए पियो, असां हा कयूं पिया। इहा ई ॻाल्हि आहे। असां सां अहिड़ो कॾहिं वाक़ियो थियो ई न। असांजो दिमाग़ु असां सां हुयो ई न। बसि जीअं चवनि पिया, सभिनी खे चऊं पिया हा सही आहे, हा सही आहे। असां सां को इंसाफ़ु न आहे थियो। कल्ह को वठी FIR कटाए आया आहियूं, अॼु ॾींहं ताईं असांजे तॾे ते पुलिस न आई आहे। को गिरफ़्तारी बि अमल में न? कोई बि का शइ न थी आहे सर। बसि असांजी मुतालबो आहे त असांखे बसि गिरफ़्तार थियनि, असांखे इंसाफ़ खपे। कल जेको क़तल थियो आहे ऐं ॾींहुं ॾिठ जो थियो आहे, जंहिंखे सिधी साईं दहशतगर्दी चइजे, अलमी वियो आहे त FIR में दहशतगर्दी जो को बि कलम कोन लॻायो वियो आहे। ऐं FIR सिधी साईं पुलिस जेका कटी आहे, कातिलनि जे वंगार में, कातिलनि जे हिमायत में ऐं कातिलनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ, उहो शायदि इन करे जो हिते जेके बि डंपर माफ़िया या जेका बि आहे, हीरोइन माफ़िया, आइस माफ़िया, चर्स माफ़िया, को बि सिंधी चर्च कोन थो ठाहे। छो त सिंध में चर्च ठहंदो कोन्हे, न कुझु ठहंदो आहे। सो इहे चर्च आणींदड़, हथियार आणींदड़ करोड़पति आहिनि, हराम जो पैसो आहिनि। जेकॾहिं 5-10 लख रुपया उछलाए छॾिया हूंदऊं कंहिं थाणे खे, त मर्दी सां FIR कटी आया आहियूं। FIR यकीननि अहिड़ी कटी आहे जेका मक़तूल जे हिमायत में कोन्हे, मक़तूल जो खून लोढ़ण वारे पासे आहे, ऐं उन में दहशतगर्दी कोन्हे। जॾहिं त उन दहशतगर्दी जो शहर गवाह आहे, ॾींहं जी रोशनी में थियो आहे कमु। सो आऊं इन अमल खे कंडेम कयां थो, ऐं FIR खे आऊं त बहसियत सिंध अवामी सद जे अॻुवाण जे ऐं रद्द थो कयां। इन खे पुलिस जी वंगार कातिलनि जी वंगार थो सम्झां। सो आऊं IG साहिब खे, DIG खे, SP खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी कयो, ख़ुदा खे मञो, ख़ुदा खे मरी जान ॾियणी अथव। बच्चा तव्हांजा बि आहिनि। तव्हांजो को पुटु ईअं क़तल थिए ऐं पोइ मश्करी करे सुता पिया जो घर, पोइ ख़बर पए। सो